छॾिया, पंहिंजा वतन छॾिया, पंहिंजा इलाइक़ा छॾिया, मक्को मदीनो छॾे करे इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला करबला जी रेगज़ार धरती ते पहुची करे नाने मोहम्मद जो दीन बचायो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, करबला जो मैदान ऐं करबला जे शहीदनि जो तज़किरो ऐं उन्हनि जो सब्र ऐं उन्हनि जी हिम्मत ऐं उन्हनि जी बहादुरी ऐं उन्हनि जी ज़रूरतमंदी जंहिंजे लाइ पाक पैगंबर इमामुल अंबिया महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, शान ऐं अज़मत ऐं रिफ़त ऐं बुलंदी मक़ाम ॿुधो। नबी जी फरमाइनि था, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नत। मुंहिंजो हसन ऐं मुंहिंजो हुसैन ॿई जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। जेके बि जवान जन्नत में वेंदा, जो इंशाअल्लाह सभई वेंदासीं, पुराणा जन्नत में वेंदा, पर जवान थी करे उन्हनि समूरनि जवाननि जा सरदार सोनो हसन ऐं सोनो हुसैन। ऐं ॿी हदीस मुबारक में आका इनामदार इमामुल अंबिया महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइंदा, हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। मां हुसैन मथां आहियां, हुसैन मूं जो आहे। जेको इन्हनि सां मोहब्बत कंदो ॼण मां मोहम्मद सां मोहब्बत कंदो। शान ऐं मक़ाम ऐं मर्तबो एॾो वॾो, एॾो अज़ीम घराणो, एॾो शान ऐं मान वारो घराणो, पंहिंजो इलाइक़ो छॾे, पंहिंजो वतन छॾे, पंहिंजो खंडो छॾे करबला जी रेगज़ार धरती ते पहुता, जिथे इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला खे घुरायो वियो। पर मुंहिंजे सोने इमाम हुसैन करबला जे मैदान में पंहिंजो पाण मल्हायो आहे। जिथे इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला खे घुराए करे हज़रत इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला खे करबला जे मैदान में घुराए करे उनजो वाणी बंदि कयो वियो, उनजी वाणी बंदि कई वई। ऐं इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन खे तकलीफ़ूं ॾिनी वयूं, परेशानियूं ॾिनी वयूं, सख़्त तकलीफ़ बर्दाश्त कयूं। अज़ीम घराने जा अज़ीम फ़र्द हा, अज़ीम घराने जा अज़ीम इंसान हा, अज़ीम घराने जा अज़ीम नौजवान हा, पर एॾी सख़्ती जे बावजूद, एॾी तकलीफ़ जे बावजूद पानी बंदा घेरा लॻो पियो आहे, मुहासिरो लॻो पियो आहे, तीर ऐं तलवारूं हलनि था पिया। पर सतपुड़ी जे ॻोठ जा मुसलमानो, ॿुधो तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिद मौला हुसैन इमाम आली मकाम करबला जे मैदान में सब्र जो दामन छॾियो क़ुरान बैतुल जलाल कुरान मजीद में फरमाया, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। ओ ईमान वारो, जरा तव्हांजे मथां का तकलीफ़ अचे, का परेशानी अचे, का मुसीबत अचे, अल्लाह पाक ईमान वारनि सां मुखातिब थी करे फरमाए थो, ओ ईमान वारो, मां ईमान वारनि खे आज़माईंदुमि, तकलीफ़ूं ॾेई करे, दुख ॾेई करे, परेशानियूं ॾेई करे, भुख ॾेई करे, फरमाए थो, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वल जूअि व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुसि वत्तमरात वबश्शिरिस साबिरीन। कुरान मजीद अल्लाह जो को वाहिद किताब जेको तव्हां असांजी बहितरीन अंदाज़ में तरबियत पियो करे। अल्लाह पाक फरमाए थो, कलमे वारो, मां तव्हांखे आज़माईंदुमि, पहिरियां दुख ॾेई करे,
अमवाल वल अनफुस वस्समरात। अल्लाह पाक फरमाए तो करे खौफ की हालत में मां ईमान वारन के आजमाइनो ऐसा दोनों जे दिल में मारत जे खौफ पैदा के जो खौफ ओ मुजादी रो तमा संदर कलम पयो असा जे दिल में सिर्फ रब जो खौफ हो जे जो के जो खौफ न हो जे अल्लाह पाक फरमाए तो जिनो तो तमा अल्लाह खान जो खौफ रखनो तो तमा रब जो रखो। अल्लाह को फरमाए जिना न कयो मां रब जे खौफ को जी वणो कूड़ न गालायो मां रब जे खौफ को जी वणो। ओ मुजाबा न तमा के दुनिया में मोकलियो तुम के जा हक न खाओ मां अल्लाह जे खौफ को जी वणो। अल्लाह पाक फरमाए तो जे दिल में मां रब जो खौफ अल्लाह पाक फरमाए तो जे दिल में मां अल्लाह जो डिजा अल्लाह पाक ने कुरान में फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ओ ईमान वालो डिजो तमा अल्लाह खान जो के बे खान जो बातिल खान जो के वडेरे खान जो के सरमाएदार खान जो। अल्लाह पाक फरमाए तो दिल में खौफ रखो तमा अल्लाह जो रखो। अल्लाह पाक फरमाए तो जे दिल में मां रब जो खौफ फरमाए तो वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान। अल्लाह पाक फरमाए तो जे दिल में मां अल्लाह जो खौफ जे दिल में खौफ खुदा जींदो ओ मुजादी दो बे दुनिया जी के ताकत को न जंदो जे दिल में रब जो खौफ जींदो ओ अल्लाह जे खौफ को पूर्ण गालाइंदो अल्लाह जे खौफ को जिना न कंदो अल्लाह जे खौफ को के जा हक न खाइंदो अल्लाह जे को के सा घटवद न गालाइंदो के गाले न कंदो मुजादी दो तमासा जे दिल में रब जो खौफ निकरियो तरह तमासा कूड़ भी गालायूं था तरह तमासा गुनाह भी कयूं था ओ मुजादी दो खौफ खुदा न हुजन जे करे तुझे दिल में तुझे मुझे दिल में रब जो खौफ निकरियो तरह तमासा हिकड़े के घटवद भी गालायूं था गायूं गंद भी जूं था तरह के जी इज्जत भी न था कयो ओ मुजादी दो पाने दिल में खौफ खुदा पैदा कयो अल्लाह जो खौफ पैदा कयो रब जो दिल में धायो। अल्लाह पाक फरमाए तो वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान। जे दिल में मां रब जो खौफ जे दिल में मां अल्लाह जो डिजा जे दिल में मां अल्लाह की अजमत अल्लाह से कुरान में फरमाए तो न जेला जन्नत दुनिया में तो तकलीफ आयस दुनिया में तो परेशानी आयस दुनिया में तो माउन के तकलीफ में रहायो तो हुजूर फरमायो ए दुनिया मोमिन जेरा कैद खानुआ इन मोमिन के दुनिया में तकलीफ आईंदी कदा भूख आईंदी कदा दुख ईंदो कदा परेशानी ईंदी की मुसीबत मान निकलो वरी भी मुसीबत में हयो ईंदो। अल्लाह पाक फरमाए तो इहो बानो दुनिया में रही करे जरा दुख ई सुख बर्दाश्त करो तकलीफ बर्दाश्त करो मुसीबत बर्दाश्त करे जरा रब जे दर ते पहुंचलो जरा अल्लाह के दरबार में पहुंचलो। अल्लाह पाक फरमाए तो बाने जेला जन्नत में आला मकाम रखलो। दुनिया के अंदर तकलीफ आई खास करे कल में पढ़न ईमान वारन के जे इमाम आली मकाम हजरत इमाम हुसैन रजी अल्लाह तआला अन्हु मक्को छड़े तो पयो मदीनो छड़े तो पयो अजदा मुहर्रमुल हराम जो मुबारक लिहारो ओ सतपुरी जे गोठ जा मुसलमानो मावा के बड़ो पैगाम ॾियण आयो शहदाए करबला जो पैगाम करबला जे शहीदन जो पैगाम इमाम आली मकाम जो पैगाम हजरत इमाम हुसैन जो पैगाम यो हजरत इमाम आली मकाम जो पैगाम यो शहदाए करबला जो पैगाम यो ओ सतपुरी जे गोठ जा मुसलमानो तकलीफ अची वञे परेशानी अची वञे दुख अची वञे केतरी तव्हां के परेशानी हुजे दुख में हुजो भुख में हुजो परेशानी की हालत में हुजो देखो अल्लाह जो दर न छॾिजो ॿियो सब्र जो दामन न छॾिजो। शुहदाए करबला जो इहो पैगाम अल्लाह जो दर के सूरत में ना छॾो। जे इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु करबला जी रेगज़ार खती अल्लाह के दीन के बुलंद करण जे लाइ हुजूर के कलमे के बुलंद करण जे लाइ इमाम साईं के खत लिखियो कूफे घुरायो अढाई बोलियूं खतन सां भरिजी वयूं तकरीबन 12,000 खत उन में शामिल आहे। सही तव्हां अचो करबला अचो तव्हां कूफे अचो असां तव्हांखे कूफे जे जामे मस्जिद जो इमाम
ताकि कूफे जे जामे मस्जिद जो खतीब पढ़ाईंदासी असा ओदो इज्जत अवां जे हवाले कंदासी। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खतन जे ज़रिए कूफे रवाना थिया, करबला रवाना थिया। पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, हज़रत इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला मदीनो छॾे थो, जे मदीने में इमाम तक़िया मोहम्मद मुस्तफ़ा जो पाक हुजूर नबी साईं जो रोज़ो मुबारक किथे आहे बाबा? मदीने पाक में। तव्हां केर केर विया हूंदा, अल्लाह सभिनी खे नसीब करे, आमीन। अल्लाह सभिनी खे मके मदीने जो मुसाफ़िर बणाए, आमीन। अल्लाह से तव्हां असांखे मदीने में घुराए सोने महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे रोज़े जी ज़ियारत नसीब करे। वो मदीनो आ मोहम्मद जो वो शहर आ, मोहम्मद जो वो इलाको आ, प्यारे पैगंबर इमाम अल अंबिया जो वो मदीनो आ, जे मदीने में अल्लाह जी 24 कलाक रहमत नाज़िल। जरा इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला मदीने में हलम था। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला ज़ारो कतारन सहाबा पूछा था कर सही तमाम के मुबारक में पानी आयो। हज़रत इमाम हुसैन इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला फरमायो, छो त मां मदीनो छॾे रहियो आ, ये वो मदीनो आ मुझे प्यारे नाने मोहम्मद जो शहर आ, वो मदीनो आ, मदीनो मदीनो आ, जे मदीने में जन्नत की खुशबू अची रही आ, वो मदीनो छॾे थो। और हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला छा कई सी मदीनो छो था छॾे? हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला फरमायो, मदीनो इन जे करे छॾियां थो, कूफे वञा थो, करबला वञा थो, मूंखे नाने मोहम्मद जो दीन प्यारो आ, मूंखे नाने जो दीन पहुचाइणो आ, करबला जी रेगदार धरती ते पहुचणो आ, कूफे वारनि मूंखे 12,000 ख़त लिखिया। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला करबला जे मैदान में पहुतो आ। हज़रत इमाम हुसैन खे ओहदो प्यारो कोन्हे, कुर्सी प्यारी कोन्हे, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला खे ओहदो प्यारो कोन्हे, मनसब प्यारो कोन्हे। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला करबला जे मैदान ते पहुतो आ, नाने मोहम्मद जे दीन खे बुलंद करण जे लाइ, हुजूर जो पैगाम पहुचाइण जे लाइ, हुजूर जो प्रोग्राम पहुचाइण जे लाइ। ओ सतपुड़ी जे ॻोठ जा मुसलमानो, तव्हां पंहिंजे दिल ते हथ रखो, बचा छॾण ॾाढा ॾुखिया अथव, पंहिंजो इलाइक़ो छॾण ॾाढो ॾुखियो अथव, पंहिंजो वतन छॾण ॾाढो ॾुखियो अथव, पर मां क़ुर्बान वञा इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला जे जज़्बे जे मथां, उन जे हिम्मत जे मथां, उन जे क़ुर्बानी ईसार जे मथां हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला पंहिंजा 72 साथी सां परे, पंहिंजा बचड़ा सां परे मदीनो छॾे करे करबला जे धरती ते पहुता। पर इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला करबला जे मैदान ते पहुता। ज़ालिम खे इहो पैगाम ॾिनो, ज़ालिम खे इहो मैसेज ॾिनो, ज़ालिम खे इहो प्रोग्राम ॿुधायो, ओ ज़ालिमो तव्हां मूंखे घुराए करे धोखो कयो आहे, पर मां इमाम आली मक़ाम हक़ जे पैगाम पहुचाइण जे करे, हक़ जे कलमे खे पहुचाइण जे करे, नाने मोहम्मद जो दीन पहुचाइण जे करे मदीनो छॾियो आहे, पंहिंजो अपाणो वतन छॾियो आहे, पंहिंजो अपाणो घर छॾे करे कूफे में पहुतो आहे, करबला में पहुतो आहे। ओ सतपुड़ी जे ॻोठ जा मुसलमानो, तव्हां करबला जो वाक़ियो त ॿुधो हूंदो, पर अॼु मां तव्हांखे तफ़सील सां ॿुधायां थो। इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला हिन गर्मी जे मौसम आहे, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला जो पानी बंद आहे, पर इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन खे चपल ते रोज़ो आहे, छो त ही वो ख़ानदान आहे, सख़ी ख़ानदान आहे, अल्लाह जे रसूल जे हुक्म ते हलण वारो ख़ानदान आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला रोज़े जी हालत में करबला जी रेगदार धरती ते ज़ालिमन सां मुआदो वटकायो आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला सब्र जो मुज़ाहिरो कयो आहे, जेको तव्हां सां मुसलमाननि जे लाइ सबक़ ऐं दर्स आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, करबला जा ॿ सबक़ तमामु वॾा अथव। हिकु त सैयदन सजदो न छॾियो, बीबियुनि पर्दो न छॾियो, केॾी बि तकलीफ़ आई, केॾी बि परेशानियूं आयूं, केॾी बि मुसीबतूं आयूं, बीबी पंहिंजे ख़ेमनि जे अंदरि आहिनि, पंहिंजे पर्दे जे अंदरि आहिनि, पर्दे खां ॿाहिरि नथा निकिरनि। इहो तव्हां सां मुसलमाननि जे औरतुनि खे सबक़ मिली रहियो आहे। ओ मुसलमानो, केॾी बि तव्हांजे मथां तकलीफ़ अचे, केॾी बि तव्हांजे मथां परेशानी हुजे, केॾी बि तव्हांजे मथां आफ़त ऐं मुसीबत हुजे, पर कॾहिं बि पंहिंजे पर्दे खे उघाड़ो न कजो, कॾहिं बि पंहिंजी चादर खे ज़ाया न कजो, कॾहिं बि कंहिंजे साम्हूं पंहिंजी चादर खे न उघाड़िजो। बस इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला ऐं करबला जे शहीदनि तव्हां असांखे सबक़ ॾिनो। ओ मुंहिंजे नाने जे दीन जा ग़ुलाम, ओ मोहम्मद जे कलमे पढ़ण वारो, केॾी
अचे केॾी बि तव्हांखे मुसीबत अचे पर हिन मुसीबत जे हाल में परेशानी जे हालत में अल्लाह जो डर न